मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। क़ौम लूत जे अंदरि वॾे में वॾी बीमारी, वॾे में वॾो मर्ज़ ऐं वॾे में वॾी गंदगी जेकी उन क़ौम जे अंदरि लधी वई, उहा इहा गंदगी हुई जो छोरेबाज़ी जे तरफ़ उहा क़ौम माइल थिए पई। इहो अहिड़ो त बुरो फेल हुयो, अहिड़ो त इहो बुछड़ो फेल आहे ऐं कबी फेल आहे जो इन ज़माने जे अंदरि लूत अलैहिस्सलाम जॾहिं उन क़ौम सां मुखातब थिया ऐं लूत अलैहिस्सलाम खे इल्मु थियो त क़ौम इन जेको आहे बदमाशी जी तरफ़ ज़्यादा जेको आहे फैले थी ऐं ज़्यादा इन जी तरफ़ फोकस करे थी, त लूत अलैहिस्सलाम फरमाद हे जेकी तव्हां शइ आंदी आहे त तव्हां खां पहिरियां कॾहिं बि दुनिया जे अंदरि पूरे जहान जे अंदरि अहिड़ी बुराई कंहिं क़ौम जे अंदरि असां ॾिठी न आई। ऐं अहिड़ी तरह कंहिं नबी जे नाफ़रमान क़ौमियूं पोइते बि हुयूं, पर कंहिं नबी जे पोयां जेकियूं क़ौमूं हलनि पियूं या जेके नाफ़रमान हुयूं न, त उन्हनि जे अंदरि ॿिया मर्ज़ हुया ज़्यादा, घणियूं जेको आहे ख़राबियूं हुयूं, यानी ज़ानी हुया, बदकार हुया, शराबी हुया, कातिल हुया, हा साईं मुशरिक हुया। बाक़ी लूत अलैहिस्सलाम फरमात हे जेकी तव्हांजे अंदरि जेकी बुराई लधी वई आहे न, त इहा पूरी दुनिया जे अंदरि पूरे आलम इंसान जे अंदरि कंहिं खां बि सादरी न आई ऐं वॾो इहो बुछड़ो कमु आहे। त लूत अलैहिस्सलाम खे फरमायो तव्हां वॾा पाक माण्हू आहियो, वॾा पाकीज़ा माण्हू आहियो, तव्हां हीअं कयो असांजी बस्ती खां निकिरी वञो, असांजे इलाइक़े खां ॿाहिरि निकिरी वञो ऐं ॿिए हंधि वञी करे तव्हां राज शुरू कयो। त लूत अलैहिस्सलाम फरमायो ॾिसो अल्लाह ताला ॾिसो इंसान जी ख़्वाहिश जेकी पूरी करण जे लाइ अल्लाह ताला हिकु ज़रियो बणायो, उहो ज़रियो अल्लाह ताला औरत खे बणायो आहे। औरत खे ज़रियो अल्लाह ताला इन करे बणायो आहे त इन जे अंदरि ॿ फ़ाइदा आहिनि। हिकु नंबर ते फ़ाइदो कहिड़ो आहे त इन तव्हांजी ख़्वाहिश बि जेको आहे पूरी थींदी, कंहिं क़िस्म जो कोई गुनाह बि न आहे। ॿिए नंबर ते इंसानियत जो सिलसिलो हितां उभरंदो। त लूत अलैहिस्सलाम फरमायो तव्हां वञी करे ख़्वाहिश पंहिंजी औरतुनि सां पूरी कयो, त हो चवनि पिया असां औरतुनि सां असांजी मेल जो लॻे ई नथी, असां माइल ओॾे थींदासीं बि न। त लूत अलैहिस्सलाम फरमायो मां पंहिंजी नियाणियुनि सां तव्हांखे निकाह थो करायां। छा फरमायूं? मां पंहिंजी नियाणियुनि सां तव्हांजो निकाह थो करायां। इशारो ॾींदो क़ौम वारियूं जेके बि औरतूं आहिनि इहे मुंहिंजियूं नियाणियूं आहिनि, इन्हनि सां तव्हांजो निकाह करायां थो, हिते वञी करे पंहिंजी ख़्वाहिश ऐं ज़रूरत पूरी कयो। त हो जेके वॾा बदमाश हुया, उन्हनि चयो त औरतुनि जे तरफ़ त असांजी ज़ाती दिलि लॻंदी बि न आहे, असां जेको छोरियुनि जे पोयां जेको असां वञूं था न, इन जे अंदरि असांखे ज़्यादा जेको सुकून ऐं राहत मिले थी। त लूत अलैहिस्सलाम फरमायो त इहो जेको वॾो बुछड़ो फेल आहे, वॾो कबी फेल आहे। अल्लाह जो अनक़रीब तव्हांजे मथां आज़ाब जेको आहे लहंदो, ऐं पोइ ख़ुदा जो जॾहिं आज़ाब ईंदो आहे न, त का क़ौम जेकी आहे पोइ उनखे कंट्रोल न करे सघंदी आहे, का क़ौम जेको आहे उनखे कंट्रोल न करे सघंदी आहे। त असांजी अलाह जो करणु इहो थियो त अलाह ताला फ़रिश्ता मोकिलिया, अलाह ताला फ़रिश्ता मोकिलिया। त हिकु त जेको इन्हनि जे अंदरि गुनाह इहो हुयो त छोरेबाज़ी वारो, ॿिए नंबर ते डाकू बि हुया, यानी चोर, धाड़ेल। हे धाड़ेल बि ईअं कंदा आहिनि त रस्तनि ते वञी करे यानी माण्हुनि जो सामान चोरी कंदा आहिनि न, माण्हुनि खे अॻुवा कंदा आहिनि न। त क़ौम लूत जे अंदरि ॿियो फेल कहिड़ो हुयो त हो डाकू हुया, चोर हुया, धाड़ेल हुया। ॿिए नंबर ते फॉल्ट इहो। टे नंबर ते किताबनि जे अंदरि अचे थो त हो कबूतर जा बि शौक़ीन हुया। छा हुया? कबूतर जा शौक़ीन, यानी कबूतर उॾाइण में, उन ते शर्त रखण में, इहा बि उन्हनि में वॾो कबाद ऐं फेल हुयो। ॿिए नंबर ते फासिक ऐं फाजर बि हुया, फासिक हुया, छोरनि जी तरफ़ माइल हुया, अहिड़ी तरह धाड़ेल हुया। ऐं इन खां अलावा यानी दुनिया जे अंदरि जेके बि गंदगियूं आहिनि न, जेके बि मर्ज़ आहिनि न, उहे क़ौम लूत जे अंदरि समायल हुया। त लूत अलैहिस्सलाम बार बार उन्हनि खे नसीहत कंदो रहियो, ए क़ौम वारो, ए क़ौम वारो, अल्लाह जी नाफ़रमानी न कयो। अल्लाह जो अहिड़ो जेको अज़ाब ईंदो न, जंहिंमें पोइ तव्हां बची बि न सघंदव, तव्हांजा वॾा बि न बचंदा, तव्हांजा नंढा बि न बचंदा। हे सख़्तु जेको आहे लूत अलैहिस्सलाम तक़रीर कई उन क़ौम जे अंदरि। त उन्हनि चयो त तव्हां थींदा कहिड़ो जेको असांखे इन फेल खां रोकियो था, तव्हां असांजे इलाइक़े खां ई निकिरी वञो। ऐं लूत अलैहिस्सलाम भाटियो हुयो इब्राहिम अलैहिस्सलाम जो। पहिरियों इराक़ जे अंदरि राश हुई, इराक़ खां बाद में सुदूम शहर जे अंदरि आया, जिते इहे क़ौम लूत वारा माण्हू हुया।
सुदूम शहर जे जीअं अंदरि आया त हिन सुदूम शहर जे अंदरि वॾा माण्हू फासिक ऐं फाजुर हुया ऐं हिते अची करे उन्हनि जो पंहिंजो पड़ाल विधो ऐं गुनाह ऐं अहिड़ी तरह मासीअ जे अंदरि घिरंदे रही क़ौम। पोइ अलाह ताला फ़रिश्ता मोकिलिया इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे। इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे फ़रिश्ता आया। इब्राहिम अलैहिस्सलाम खे फ़रमायूं त तव्हांखे मुबारक हुजे, अलाह ताला तव्हांखे पुटु अता कंदो। त इहा ॻाल्हि जीअं जो इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी ॿुधी त हुन चयो त हाय मुसीबत मुंहिंजे लाइ, हे 93 साल जी उमिरि में या 90 साल जी उमिरि में मूंखे जेको हाणे पुटु थींदो, हे अजीब ग़रीब ॻाल्हि आहे। ऐं अहिड़ी तरह चऊं त न, इब्राहिम अलैहिस्सलाम खे फ़रमायूं त अलाह जेके औलाद ॾींदो आहे न त दुनिया जी का ताक़त रोके ई नथी सघे। तव्हांखे अलाह ताला जेको आहे पुटु ॾींदो इस्माइल। ऐं अहिड़ी तरह इहा बेशरत ॾेई करे पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम पुछा कयो त हाणे काॾे था वञो? फ़रिश्तनि खां पुछे की हाणे तव्हां काॾे था वञो? उन्हनि चयो त असां लूत अलैहिस्सलाम जी क़ौम खे तबाह था करणु वञूं। लूत अलैहिस्सलाम जी क़ौम खे तबाह करण था वञूं। त इब्राहिम अलैहिस्सलाम फ़रमाए त लूत अलैहिस्सलाम त अलाह जो नेक बंदो आहे ऐं बरगुज़ीदा बंदो आहे ऐं मुंहिंजो भाइटियो बि आहे। त उन चयो त सिर्फ़ु जेको लूत अलैहिस्सलाम पाण, उन सां गॾु उन जूं न्याणियूं, बाक़ी उनजी घरवारी पोइ ते तबाह थींदी, उनखे ख़ुदा तबाह कंदो। अलाह ताला उनखे उनजे अहल मां कटे छॾियो आहे। हाणे असां वञूं था उन्हनि जी तरफ़। त अहिड़ी तरह इब्राहिम अलैहिस्सलाम फ़रमायो त तव्हां न वञो, उन क़ौम जे मथां अज़ाब न कयो। त इब्राहिम अलैहिस्सलाम खे फ़रमायो त जॾहिं अलाह जो अमर अची चुको आहे न त पोइ हाणे असां पोइ ते मोटण वारा न आहियूं। असां उन क़ौम जे मथां अज़ाब आणींदासीं ऐं साईं क़ौम वारनि में दाख़िल थिया। फ़रिश्ता आया लूत अलैहिस्सलाम वटि। कहिड़ी कंडीशन में? बिल्कुलु नौजवान यंग कंडीशन में आया। बिल्कुलु सुहिणा छोकिरा यंग थी आया, न ॾाढ़ी न कुझु, बिल्कुलु सुहिणा हसीन जमील। जीअं जो घर में पहुता ऐं लूत अलैहिस्सलाम खे चवंदा असां तव्हांजा महिमान आहियूं, असां तव्हां वटि रहंदासीं। त लूत अलैहिस्सलाम जे मथां हिकिड़ो वॾो ईअं सम्झो पहाड़ टुटी पियो। त लूत अलैहिस्सलाम में ख़बर हुई न, हे क़ौम बदमाश, हे जेके ज़लील क़ौम वारा आहिनि, त हे हाणे हिन मुंहिंजे महिमाननि खे त छॾींदा बि न। लूत अलैहिस्सलाम खे इहो तजुर्बो थियल हुयो न, त हे जेके बदमाश आहिनि न, हे हाणे मुंहिंजे महिमाननि खे बि न छॾींदा। ऐं अहिड़ी तरह जीअं जो लूत अलैहिस्सलाम हिननि खे पंहिंजे कमरे जे अंदरि कयो ऐं दरवाज़ो बंदि करे छॾियईं। ऐं अहिड़ी तरह पोइ लूत अलैहिस्सलाम छा फ़रमायो, चए अॼोको जेको ॾींहुं आहे न मुंहिंजे मथां तमामु ॾुखियो ॾींहुं आहे। फ़रिश्तनि खे चई अॼोको जेको ॾींहुं आहे न, ज़िंदगी में कॾहिं बि मां पंहिंजे मथां एॾो ॾुखियाई महसूसु न कई आहे जेकी अॼोके ॾींहं जे अंदरि कई आहे। तव्हां महिमान आहियो, तव्हां अमानत आहियो मुंहिंजे लाइ, पर मूंखे ख़ौफ़ थिए थो हे क़ौम वारा तव्हांखे न छॾींदा। ऐं फ़रिश्तनि फौरी तौरु न ॿुधायो त तव्हां जेको आहे न असां कहिड़ियूं, असां फ़रिश्ता आहियूं। फ़रिश्तनि हाली ख़ामोशी इख़्तियार कई। साईं अहिड़ी तरह लूत अलैहिस्सलाम जी घरवारी वई ऐं क़ौम वारनि खे ॿुधाईं त असां वटि हिकिड़ा महिमान आया आहिनि जेके तमामु वॾा हसीन आहिनि, जमील आहिनि। ऐं फौरी तौरु जेको लूत अलैहिस्सलाम वटि पहुचो ऐं महिमान पंहिंजा वसूल कयो। हो साईं क़ौम वारा, क़ुर हकीम ईअं थो अचे थो, क़ौम वारा जेके आहिनि न वॾी उमिरि जा नौजवान टपा ॾींदा ऐं भॼंदा जेको लूत अलैहिस्सलाम जे घर जी तरफ़ आया। दौड़ लॻाई उन्हनि, स्पीड में आया ऐं भॼंदा भॼंदा अची करे लूत अलैहिस्सलाम जे दरवाज़े खे खड़कायूं। चए हे कहिड़ो कानून आहे, ॻोठु असांजो, इलाइक़ो असांजो, ऐं असांजा महिमान रहे तूं। लूत अलैहिस्सलाम फ़रमायो हे मुंहिंजा महिमान आहिनि, महिरबानी कयो इन्हनि में हथु न विझिजो। चए न, तोखे लूत अलैहिस्सलाम खे फ़रमायो तोखे ख़बर न आहे त असां कहिड़ी शइ जा प्यासी आहियूं। यानी फुल इशारो ॾिनो त असां छोरेबाज़ी तरफ़ जेको माइल थींदासीं ऐं इहे असांजे हवाले कर, असां हिन सां बदफ़ैली कयूं। हे साफ़ अल्फाज़नि में फ़रमायूं। ऐं अहिड़ी तरह न मुड़िया, लूत अलैहिस्सलाम जे दरवाज़े खे लतूं हणणु शुरू कयूं ऐं धिका ॾियणु शुरू कयूं ऐं भञणु शुरू कयूं। हाणे हिते फ़रिश्तनि जेको पंहिंजी असुली कंडीशन जेको ज़ाहिर कई, छो त अलाह ताला जॾहिं अमर ईंदो आहे न, अलाह जी ताक़त ईंदी आहे न, पोइ अलाह ताला कॾहिं फ़रिश्तनि जे हथ खां बि ॾेखारींदो आहे इहो अमल। त साईं जीअं जो दरवाज़े खे भञणु शुरू कयूं न, लतूं हणणु शुरू कयूं, त अहिड़ी तरह फ़रिश्तनि सिर्फ़ु जेको आहे उते बीठा दरवाज़े ते। बीहण जे करे असरु इहो थियो त क़ौम लूत जे अंदरि जेके पोड़ा हुया, जेके छोरेबाज़ी तरफ़ ज़िना कनि पिया, जेके उन्हनि जे पोयां नौजवान हुया, जंहिं बि दरवाज़े खे हथु हयूं, लत हयूं न, त अलाह जो उन्हनि जे मथां कहिड़ो अज़ाब आयो, अलाह ताला उन्हनि जी अखियुनि खे मसक करे छॾियो। हाणे मसक तफ़सीर हाणे ॿुधिजो, मसक छा खे चइबो आहे? मसक उनखे चइबो आहे, मलियामेट उनखे चइबो आहे
अखियूं जेके उन्हनि जूं ईअं थी वियूं जीअं को अखियुनि जो हिते निशानी न हुजे, ख़ाली चमड़ो हुजे। हुन जूं अखियूं ईअं थी वियूं। जंहिं जंहिं बि दरवाज़नि खे अची करे लतूं आयूं ऐं जेके चवनि पिया असांखे इहे फ़रिश्ता असांखे ॾियो त असां हिन सां माज़ल्ला यानी महिमान सां बदफ़िली कयूं, त जंहिं जंहिं बि लतूं आयूं ऐं जंहिं जंहिं बि हथु आयूं दरवाज़े खे, अलाह जो अज़ाब इहो आयो उन्हनि जे मथां त उन्हनि जूं अखियूं मलाए मेट थी वियूं। उन्हनि जूं अखियूं बाक़ी न रहियूं। अखियुनि जी जॻह ते निशान ईअं थी विया, हे जीअं साईं मुंहिंजो चमड़ो ॾिसो, ॻिटो ॾिसो। हाणे ॻिटे में को अखि जो निशान आहे? हुननि जी अखि बि जेको आहे ॻिटे जे मुशाबे थी वई। यानी कंहिं क़िस्म जी ख़बर न पई पए त हिननि खे कंहिं दुनिया जे अंदरि अखि हुई या न हुई। हे अलाह ताला जो अज़ाब पहिरियों हुननि जे मथां आयो। त पोइ हिते लूत अलैहिस्सलाम खे फरमायो त अच्छा तूं जादूगर घुराया आहिनि, असां ॾिसूं था तोखे, मोटी था चऊं। हे कुमार वरी जेको आहे पंहिंजे इलाइक़े जे अंदरि भॻा ऐं चए मोटी चवंदो हे जादू जो असरु आहे जेको कुझु टाइम खां बाद में लही वेंदो। हुननि ईअं सम्झो जादू जो असरु जेको कुझु टाइम खां बाद में लही वेंदो, पर साईं लथो न। हे अलाह जो अज़ाब हुयो। हे जीअं जो ज़ानी जेके छोरेबाज़ी में ज़िना कनि पिया, जीअं जो पंहिंजे ॻोठनि ताईं पहुता ऐं लूत अलैहिस्सलाम खे पोइ फ़रिश्तनि हक़ीक़त ॿुधाई त असां अलाह जी तरफ़ां आया आहियूं, असां अलाह जा फ़रिश्ता आहियूं, अलाह जे अमुर सां आहियूं। तव्हां ऐं तव्हांजूं न्याणियूं हिन ॻोठ खां निकिरी वञो, बाक़ी तव्हांजी घरवारी पोइ ते रहिजी वेंदी। महल सां निकिरी करे जान छॾियो। हिन क़ौम जे मथां अलाह ताला अज़ाब जेके नाज़िल करे छॾियो आहे। त लूत अलैहिस्सलाम पुछा कयो त कहिड़े टाइम अज़ाब दाणियो, कहिड़े टाइम अज़ाब दाणियो? त फ़रिश्तनि जो सुबुह जे टाइम अज़ाब दाणियो। त लूत अलैहिस्सलाम फरमायो सुबुह अञा परे आहे। एतिरो बेज़ार थिया क़ौम खां, सुबुह अञा परे आहे। त फ़रिश्तनि जो कंहिं क़िस्म जो सुबुह परे न आहे। तूं रुगो पंहिंजे इन ॻोठ खां निकिर ऐं तूं वञी पंहिंजी मंज़िल ते पहुच, ॾिसजांइ हिन क़ौम वारनि खे कीअं त असां तबाह कयूं ऐं कीअं था ख़तमु कयूं। लूत अलैहिस्सलाम पाण उन जूं न्याणियूं निकितियूं ऐं पोइ ते ॿुधायूं त पोइ ते नसीहत कयूंसि, पोइ ते ए लूत अलैहिस्सलाम तोखे न आहे ॾिसणो इन क़ौम वारनि खे, बसि तूं निकिरी वञ, बाक़ी तुंहिंजी घरवारी पोइ ते रहिजी वेंदी। घरवारी खे तूं बि हल। घरवारी चयो मां न हलंदुमि, मां पंहिंजे घर खे कीअं छॾियां, मां पंहिंजे घर खे बिल्कुलु बि न छॾींदुमि, मां पंहिंजे घर में वेठी हूंदुमि। हल साईं, उहो घरवारी उते घर में वेठी। लूत अलैहिस्सलाम क़ौम खां निकिरी वियो, ॻोठ खां निकिरी वियो ऐं अहिड़ी तरह जीअं अज़ाब जो टाइम जेको मुक़ररु हुयो अलाह जे तरफ़ां, उन टाइम फ़रिश्तनि बीह करे 3 अज़ाब ॾिना। सभ खां पहिरियां फ़रिश्तनि, सभिनी फ़रिश्तनि ख़तरनाक हिकिड़ी चीख लॻाई क़ौम लूत जे मथां, वॾी हिकिड़ी दांह कयूं। उन दांह जो रिज़ल्ट इहो निकितो त उन्हनि जे नौजवाननि जा, उन्हनि जे वॾनि जा, उन्हनि जे औरतुनि जा, उन्हनि जे मर्दनि जा, सभिनी जा एट ए टाइम फाटी पिया, मरी विया, टोटली उते ई मरी विया, सिर्फ़ु हिकिड़ी चीख में। अलाह ताला फरमायो जेको फेल तव्हां बुरो कयो आहे न, सिर्फ़ु इहो अज़ाब न आहे, अज़ाब इन खां अलावा ॿियो बि आहे। हे हिकु सभिनी जा उते ई फाटी पिया, उते ई मरी विया, ज़मीन ते किरी पिया क़ौम लूत वारा। इन खां बाद में ॿियो अलाह ताला फरमायो ॿियो बि अज़ाब ॾियणो आहे। हे त नॉर्मल ॻाल्हि आहे, ॿियो बि अज़ाब ॾियणो आहे। अलाह ताला इन पूरे ख़िते खे खणायो, पूरे ॻोठ खे खणायो। फ़रिश्तनि खे चवंदो इन टुकड़ी खे ई खणोसि ऐं टुकड़ी खे खणी करे आसमान जी कीअं बुलंदी ते खणी अचे ऐं पोइ हिनखे उबतो करे ज़मीन जे अंदरि दसाए छॾियोसि। त फ़रिश्तनि उन पूरी टुकड़ी खे खयो अलाह जे अमुर सां ऐं आसमान जे कंहिं हद ताईं खणी करे इनखे ऊंधो करे उन ई ज़मीन ते लॻाए वियो। हाणे ज़मीन जे कंहिं अंदरि हेठि हिसे में धसिजी विया। हे ॿियों अज़ाब, अञा जेको ख़ुदा अज़ाब जेको टारियो न आहे। अञा टियों अज़ाब, फ़रिश्तनि खे हुकुम थियो त इन्हनि जे मथां पथर वसायो। इन्हनि जे मथां छा वसायो? इन्हनि जे मथां पथर वसायो। त अहिड़ी तरह फ़रिश्तनि छा कयो? अलाह जे अमुर सां उन क़ौम जे उन ख़िते जे मथां पथर खे वसाइणु जेको शुरू कयो, पथर खे वसाइणु शुरू कयूं। त हे अलाह ताला इबरतनाक, हे अलाह ताला ख़तरनाक अज़ाब कंहिंखे ॾिनो? क़ौम लूत वारे बंदनि खे ॾिनो। वॾे में वॾो फॉल्ट उन्हनि जे अंदरि जेको हुयो न, उहो छोरेबाज़ी वारो हुयो। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको इन फेल जे अंदरि मुलविज़ आहे, ए उम्मत वारो कन खोलियो ऐं चङी तरह ॿुधो, अलाह जी लानत हूंदी आहे उन बंदे जे मथां। ॿिए नंबर ते जेको इहो फेल जे अंदरि मुलविज़ आहे, पहुचाए मर्द ॿई पाण में छो न हुजनि, जेको मोह कारो करे थो ऐं जंहिंजो मोह कारो कयो थो वञे, इन ॿिन्हिनि खे क़तल करे छॾियोसि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जो ज़मानो हुयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जो चाहे ज़मानो हुयो। उन ज़माने जे अंदरि कुझु हिकिड़ा अरबनि जा साइड वारा ॻोठ जा इलाइक़ा हुया,
अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मैसेज पहुतो त इहे ॻोठ वारा जेके साइड वारा रहनि था न, इन्हनि जे अंदरि हिकिड़ी ॻाल्हि आहे, इहे चवनि था औरतुनि सां निकाह न कंदासीं, छोरनि सां जेको निकाह कंदासीं। त अबू बकर सिद्दीक़ तमामु वॾे साहिबनि खे घुरायो ऐं साहिबनि खे पुछा कई त हाणे इन्हनि खे कहिड़ी सज़ा ॾियूं जेके चवनि था औरतुनि सां निकाह न कंदासीं बल्कि छोरनि सां निकाह कंदासीं, इन खे कहिड़ी जेको सज़ा ॾियूं, कहिड़ी? हज़रत अली साईं मौजूदु बाज़ जलील क़दर साहिबु आहे, मशवरो कयो हिकिड़ो, जे इन्हनि खे पकिड़े करे इन्हनि खे ज़िंदा साड़ींदासीं, इन्हनि खे छा कंदासीं? ज़िंदा साड़ींदासीं। अलाह जे नबी जी हदीस बि, अलाह जे नबी फरमायो जेको क़ौम लूत वारे फेल में मरे थो, क़यामत ॾींहुं जीअं जो उथंदो, ख़ुदा जी लानत इन बंदे जे मथां हूंदी, ऐं ॿिए नंबर ते छा थींदो? अलाह इन जे तरफ़ रहमत जी नज़र ई न कंदो, ऐं मरे थो, मरण सां ई जेको लानती थी करे पोइ थो मरे। हे तमामु वॾियूं वईदूं जेको आहे हे आयूं आहिनि हे चोरीबाज़ीअ तरफ़। हालांकि सख़्ती सां मना कयो आहे इस्लाम जे अंदरि। तव्हांजूं घर वारियूं हिलाल आहिनि तव्हांजे लाइ, तव्हांजूं घर वारियूं छा आहिनि? हिलाल आहिनि तव्हांजे लाइ। अलाह ताला निकाह जे करे औरतुनि खे हिलाल करे छॾियो आहे, अलाह ताला रस्ता ॿुधाए छॾिया नबी जे वास्ते सां। अलाह जे नबी फरमायो ए साहबा, ए तमामु मुस्लमानो, पंहिंजी ज़रूरत खे उन जॻह ते पूरी कजो जंहिं जॻह तां औलाद जो सिलसिलो ज़्यादा वधे थो, उन जॻह ते वञी करे पंहिंजी ज़रूरत जेका पूरी कयो। इन में छा थींदो? हिकु तव्हांजी नफ़सानी ख़्वाहिशात पूरी थींदी, ऐं ॿिए नंबर ते फ़ाइदो छा थींदो? ॿिए नंबर ते फ़ाइदो इहो थींदो त इंसानी नसल हितां उभरंदो। यार क़ुरान हकीम में अलाह ताला छा फरमायो? अलाह ताला फरमायो ए ईमान वारो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सुवाल कयो वियो त औरत खे जंहिं टाइम हेज़ अचे थी त पोइ औरत सां सोबत कजे या न कजे? औरत खे छा सिर्फ़ु हेज़ मह वारी जंहिंखे चइबो आहे, सिंधी जे अंदरि महीनो चइबो आहे, सुवाल कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, त अलाह ताला हुनखे क़ुरान हकीम जे अंदरि बयानु कयो। अलाह ताला फरमायो कंहिं क़िस्म जो हेज़ जी हालत में घर वारनि जी तरफ़ न वञो, छाजे करे? अलाह ताला फरमायो इहा हिकु गंदगी आहे, इहा गंदगी आहे, कंहिं क़िस्म जो न वञो। ऐं जेकॾहिं कोई बि मुस्लमान वियो ऐं चई छा जो गुनाह आहे, इहो मुस्लमान तजदीद ईमान करे इहो मुस्लमान काफ़िर थी वियो। हाणे अलाह थो रोके न, हिकिड़ी शइ ॾिसो, अलाह थो फरमाए, अलाह ताला फरमाए न वञो, हेज़ जी हालत में घर वारनि सां सोबत न कयो, या अलाह छाजे खां? अलाह ताला फरमाए इहा गंदगी आहे, इहो खून जेको अचे थो न, हे गंदगी आहे, इन तरफ़ फोकस कयो ई न। जॾहिं तव्हांजूं घर वारियूं पाक थियनि, जॾहिं तव्हांजे घर वारनि खां हेज़ ख़तमु थी वञे ऐं उहे पाकाई इख़्तियार कनि, हाणे तव्हांजे लाइ हिलाल आहिनि, हाणे वञो इन्हनि जी तरफ़, हाणे इन्हनि जी तरफ़ वञो। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में यहूदी छा कंदा हुआ? औरतुनि खे हेज़ अचे, औरतुनि खे हेज़ ईंदो न, पोइ यहूदी छा कंदा हुआ त औरतुनि पंहिंजनि खे झंगल में कढी छॾींदा हुआ। औरतुनि खे चवंदा निकिरी वञो, तव्हां घरनि मां निकिरी वञो, हाणे तव्हां पलीत हुयो, तव्हांखे रखिणो ई न आहे। त औरतुनि खे चवंदा हाणे तव्हां झंगल में निकिरी वञो। केरु कंदा हुआ? यहूदी कंदा हुआ, ऐं कंदा हुआ ईअं छॾे ॾींदा हुआ। जॾहिं औरतुनि जो हेज़ पूरो थींदो पोइ उनखे घर में विहारींदा हुआ। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए साहबा, बिल्कुलु इहो न आहे करिणो। इस्लाम एतदाल ॿुधायो आहे, तव्हांजे घर वारनि खे हेज़ आयो आहे न, उनखे घर में ई रखिणो आहे, उनखे किथे रखिणो आहे? घर में ई रखिणो आहे। उनजे हथ जी मानी बि खणणी आहे, पचाए उहा मानी, उनजे हथ जो पाणी बि पीअणो आहे, हिकिड़ो बिस्तरो आहे, गॾु सुम्हणो बि आहे। पर जेको आहे अलाह सिर्फ़ु रोकियो आहे, जिमा खां रोकियो आहे। अलाह ताला जिमा न आहे करणी कंहिं क़िस्म जी, छाजे करे? उहा हिकु गंदगी आहे। बाक़ी औरतुनि खे इज़त उहा ई ॾिबी, बाक़ी यहूदियुनि वारो कमु न आहे करिणो। जीअं यहूदी जेको आहे हेज़ जे अचण सां पंहिंजे घर वारनि खे ॿाहिरि कढी छॾींदा हुआ, त ईअं जेको आहे उहो न आहे करिणो। ॾिसो इस्लाम जंहिं शइ जो बि हुकुम कयो आहे न, इस्लाम गैरत वारो हिकिड़ो मज़हब आहे। इस्लाम हमेशह जेकी ॻाल्हि कई आहे न, इन जे अंदरि बंदे जो नुक़सानु रखियलु आहे। अलाह ताला सिर्फ़ु ॾिसो हेज़ खां रोकियो आहे त हेज़ जी हालत में घर वारनि तरफ़ न वञो, छाजे करे? अलाह ताला फरमायो गंदगी आहे। ऐं जेको बंदो मुंहुं ई गंदगी में हणे, अलाह ताला सिर्फ़ु इन खां रोकियो न, गंदगी इहा निकिरी वञे, इहा गंदगी क्लियर थी वञे, पोइ घर वारनि जी तरफ़ वञो। ऐं हिकिड़ो जेको मुस्लमान हाणे ई जेको पंहिंजो मुंहुं जेको गंदगी में, उन बारे में छा हुकुम हूंदो? इन करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हांजी घर वारियूं आहिनि तव्हांजे लाइ हिलाल, उन रस्ते तरफ़ हिलाल आहिनि जितां औलाद जो सिलसिलो वधे थो। बाक़ी इन खां बाद में जेको ॿियो तरीक़ो आहे, ॿियो जेको रस्तो आहे, जेको कंदो लानत जो मुस्तहिक़ आहे, लानती बंदो आहे, मलऊन बंदो आहे। अलाह जी रहमत इन तरफ़ क़यामत ॾींहुं फोकस थींदी ई न, अलाह इन तरफ़ मुतवजो थींदो ई न। छाजे करे? इहा हिकु गंदगी आहे।
इन तरह माल जेको बि अगरि भलो थींदो नुक़सानु ॾिसंदो, दुनिया में बि आख़िरत में बि नुक़सानु ॾिसंदो। तव्हां पाण ॾिसो हे इस्लाम आहे, हे इस्लाम हमेशह, ऐं अलाह ताला क़ुरान हकीम में बि ईअं फरमायो, अलाह ताला फरमायो जेके मां पसंदि उनखे कंदो आहियां जेके पाक बंदा आहिनि, जेके पाकाई खे इख़्तियार कनि था, मां उन्हनि खे ई पसंदि कंदो आहियां, बाक़ी पलीत बंदनि खे त मां पसंदि ई न आहियां कंदो। हे क़ुरान हकीम जे अंदरि अलाह ताला फरमायो। त मां भारत दोस्तो क़ौम जे अंदरि जेको क़ौम लूत वारो जेको फेल आहे, हे वॾो फॉल्ट आहे। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह उन ॻाल्हि कई त अगरि कोई बि हिन प्लेनेट अर्थ ते अगरि छोरेबाज़ी वारो उहो कमु थो करे, उनखे सज़ा इहा ॾियो त उनखे हिकिड़ी भित जे हेठां बीहारियो, ऐं जंहिंसां उन ज़िना कई आहे छोरे सां, उनखे बि भित जे हेठां बीहारियो जेकॾहिं उहो उनजे अंदरि मुलविज़ आहे, जेकॾहिं मज़लूम न आहे, पोइ उन ॿिन्हिनि खे बीहारे करे इन्हनि जे मथां भित खे छॾे ॾियो, भित भले इनखे चिथाड़े छॾे। हे इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमाए त इन्हनि खे अहिड़ी जेको आहे ज़ालिमनि खे सज़ा ॾियो। ऐं ॿिए नंबर ते इमाम मालिक या अहिड़ी तरह इमाम अहमद बिन हंबल जो कौल आहे त जेकॾहिं कोई बि अगरि बंदो अगरि मुस्लमान हुजे या गैर मुस्लिम हुजे, जेकॾहिं अहिड़ी का बुराई करे थो त उनखे कहिड़ी सज़ा ॾिबी? सभ खां पहिरियां उन जूं अखियूं जेको कढिबियूं, ज़िंदा जूं अखियूं कढिबियूं, उनजा पेर बि ॿई कटिबा, उनजा हथ बि ॿई कटिबा, उनखे हाणे छॾे ॾियो बसि इलाइक़े जे अंदरि, ताकी हे इबरत वारो निशान बणिजे इलाइक़े जे लाइ। हे ख़बर पवे न हिन बदमाश अहिड़ो कमु कयो न, हाणे हिनखे इहा सज़ा बि इहा ॾिनी वई आहे। इस्लाम इन कबी फेल जे बारे में सज़ा इहा बयानु कई आहे। बाक़ी रहियो मसइलो, हे कुझु ॾींहं पहिरियां जेको वाक़ियो पेश आयो आहे, इंतिहाई जेको आहे क़ाबिल मज़मत वारो वाक़ियो आहे, ऐं इन जी जेको आहे सख़्तु अल्फाज़नि में मां पहिरियों बि जेको मज़मत करे चुको आहियां, वरी बि कयां थो। बाक़ी जेको बि अगरि इन फेल जे अंदरि मुलविज़ आहे, उनखे कंहिं फ़िरक़े सां जेको रंग न ॾियो, कंहिं मसलक सां जेको रंग न ॾियो, छो त इन बंदनि जो को मज़हब जेको आहे नाहे। जेकॾहिं अगरि इन ते मज़हबी जेको आहे ॻाल्हि लॻाईंदव त पोइ दुनिया जे अंदरि पोइ इस्लाम खे तव्हां कीअं खणी करे हलंदव? इस्लाम खे ॾिसो, मां इहा हिकिड़ी ॻाल्हि नोट कयो, जेके बंदा चवनि था न सिर्फ़ु साईं इहो ॾिसो मस्जिद में अंदरि अहिड़ो हिकिड़ो वाक़ियो पेश आयो आहे, मां हिकिड़ी ॻाल्हि कयां थो त अहिड़ा वाक़िया काफ़ी त टीचरनि बि पेश कया आहिनि, अहिड़ा वाक़िया त कभी जेको तमामु घणा इंजीनियरनि सां बि पेश आया आहिनि, प्रोफेसरनि सां बि पेश आया आहिनि, डॉक्टरनि सां बि पेश आया आहिनि। छा दुनिया जे अंदरि को हिकिड़ो डॉक्टर अहिड़ो कभी फेल करे त दुनिया जे अंदरि सभु डॉक्टर ग़लति आहिनि? छा इहा ॻाल्हि दुरुस्त आहे? यार सिर्फ़ु लेबल त उन ते लॻायो वेंदो न जंहिं इहो फेल कयो आहे त उहो ई जेको आहे बदमाश आहे, ऐं सज़ा बि उनखे। बाक़ी दुनिया जे अंदरि जेके बि डॉक्टर हूंदा ईअं हुकुम न लॻायो वेंदो त यार सभु ग़लति आहिनि। या अहिड़ी तरह कंहिं उस्ताद अगरि को बुरो फेल कयो आहे त दुनिया जे अंदरि इहो हुकुम बिल्कुलु लॻायो न वेंदो त दुनिया जे अंदरि जेके बि उस्ताद आहिनि सभु इहे इन कम में जेको मुलविज़ हूंदा आहिनि। बाक़ी असांजे सिंध जे अंदरि जेके लिबरल माण्हू आहिनि ऐं बाज़ जेको आहे दानिश्वर, जेके हमेशह इस्लाम जे मुखालिफ़ जेको कमु कंदा आहिनि, ऐं हाणे इशू खणी करे साईं हे ॾिसो हे मस्जिद जे पेशमाम खां हे कमु थियो आहे, हे सभु को ईअं पेशमाम आहिनि, जंहिंजो कमु ई सिर्फ़ु इहो था रुॻो का ॻाल्हि ॻोल्हींदा आहिनि। यार ॾिसूं हाणे इस्लाम जे ख़िलाफ़ु को असांखे कमु कहिड़ो थो मिले त जेके माण्हू इन हिकिड़े वाक़े खे ॾिसी करे तमामु जेको आहे पेशमामनि खे, तमामु मौलवियुनि खे ऐं तमामु जेको आहे इस्लामी स्कॉलरनि खे ॻाल्हाइनि था, उन्हनि खे शर्म अचणु खपे, उन्हनि खे शर्म अचणु खपे त इन वाक़े जे सभई जेको आहे मुख़ालिफ़ थिया आहिनि। ईअं न त इन वाक़े जी कंहिं ताईद कई आहे, जेको बुरो फेल आहे त उहो उन बंदे जी ज़ात सां पंहिंजी सां हूंदो, उन जी पंहिंजी ज़ात सां ई हूंदो। बाक़ी इन खे रंग ॾेई करे तमामु जेको आहे पेशमामनि खे ॻाल्हायो वञे, तमामु जेको आहे आलमनि खे ॻाल्हायो वञे त हे पोइ कॾहिं जो इतदाल आहे, हे कॾहिं जो काफ़ियुनि जेको साफ़ियुनि जी खोपड़ी बि ख़राबु थी आहे हिन टाइम, काफ़ी साफ़ियुनि जी बि खोपड़ी ख़राबु थी आहे। उहो बि चवंदा साईं हे ॾिसो हे मौलवी कहिड़े क़िस्म जा आहिनि, हे सभई को मौलवी ईअं हूंदा आहिनि। उनखे मां यादि करणु चाहियां थो, ॾिसो माज़ी में हिकिड़ो तव्हांजे साफ़ी सां वाक़ियो हिकिड़ो पेश आयो, पोइ छा असां इहो हुकुम लॻायूं त जेके बि दुनिया जे अंदरि साफ़ी न उहो सभु ईअं आहिनि? असां हुकुम लॻायोसीं इहो भला? असां चयो त ॾिसो यार हिकिड़ी बुराई आहे इन बंदे जी, न पंहिंजी ज़ात सां आहे, जंहिं बुराई कई आहे उनखे केतिरे किरदार ताईं पहुचायो, उनखे फांसी ॾियो ऐं उनखे ज़लील कयो वञे ऐं इनखे ख़तरनाक सज़ा ॾिनी वञे। ॾिसो इस्लाम जी जेकी सज़ा हुई मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां,
अबू बकर सिद्दीक़ फरमाया अगर कोई बि हिन फेल जे अंदरि मुलविस थिए थो न त उनखे बाहि जे अंदरि साड़ियो वञे। इमाम अबू हनीफ़ा फरमायो त उनखे भित जे हेठां बीहारे करे भित उनजे मथां उछली वञे ताकी इहो भलो दसिजी वञे। इमाम मालिक या अहिड़ी तरह इमाम अहमद बिन हंबल जो कोला त हिन बंदे जूं अखियूं कढो, उन जा पेर कटियो ऐं इन जा हथ कटियो। जेसिताईं ईअं न कंदो तेसिताईं जेको आहे माशरे जे अंदरि अमुन न ईंदो। वॾे में वॾो हिकिड़ो मां फॉल्ट ॿुधायां, वॾे में वॾो फॉल्ट पाकिस्तान जे अंदरि जेके घणा मसइला उथनि था, घणो इशू थिए थो, सभिनी जी वजह हिकिड़ी आहे, पाकिस्तान ला इलाहा इल्लल्लाह जी बुनियाद ते आहे। अफ़सोस सां माज़रत सां पाकिस्तान जे अंदरि जो कानून आहे न उहो मुस्लमाननि जो कानून आहे। हा, मुस्लमान जो कानून न आहे। जेकॾहिं इस्लाम जो कानून हुजे न, पाकिस्तान जे अंदरि इस्लामी कानून जेकॾहिं लॉन्च थिए न, अगरि हिकिड़ो ॾोह बि को बीहजी वञे न पोइ उहा सज़ा तव्हां जेको असां मुल्क़ खे ॾियो। पहिरियों कयो त सही न क़ुरान वारो कानून, पहिरियों लॉन्च त कयो न। बाक़ी ईअं साईं हे माशर जे अंदरि हे बीमारी आहे, हे साईं मर्ज़ आहे। मां ॻाल्हि यादि रखे छॾियो त इहे मर्ज़ जेके उथिया आहिनि न इहे अञा ज़्यादा उथंदा। जॾहिं मुस्लमान क़ुर खे छॾींदो न, मुस्लमान ज़लील थींदो, नाकाम थींदो। कहिड़नि मसइलनि ते असां ॻाल्हायूं भला, कहिड़े हिकिड़े टॉपिक ते ॻाल्हायूं, कहिड़ो जेको क़ौम जे अंदरि कहिड़ा मर्ज़ न आहिनि। व्याज जो केॾो वॾो मर्ज़ आहे, हा सूद जो केॾो वॾो मर्ज़ आहे असांजे ई मुआशरे जे अंदरि, असांजे ई मुल्क जे अंदरि। ऐं असां ख़्वाब ॾिठा आहिनि त असां जेको तरक़ी कंदासीं, असां ख़्वाब ॾिठा आहिनि त असां बुलंदी ते पहुचंदासीं इन सूद जे ज़रिए सां। क़ुर हकीम अल्लाह ताला साफ़ फरमाए त जेको सूद आहे न उनखे मां खुटाईंदो आहियां, हा सदके खे जेको मां वधाईंदो आहियां। ऐं असांजा जेके काफ़ी जेको आहे पढ़ियल लिखियल माण्हू उहे चवंदा साईं व्याज खां बग़ैर त कम ई न थींदो आहे, व्याज खां बग़ैर त कारोबार ई न थींदो। पोइ हाणे असां इन जी ॻाल्हि खे वठूं या अलाह जे क़ुर खे वठूं? अलाह क़ुर ते फरमाए थो त हे व्याज जेको आहे हिनखे असां खोटाईंदासीं, असांजो पूरो पाकिस्तान सोन जो ठही वञे, हर हिकु ग़रीब जो घर सोने जो ठही वञे। पर जेसिताईं पाकिस्तान मां व्याज ख़तमु न थींदो न असां ओतिरो ज़लील थी न ईंदासीं। हा छॾे करे क़ुर असांखे ॿुधायो, असांजे असेंबलियुनि जे अंदरि बिल पास थींदा आहिनि सूद जे बारे में ऐं सूद जी ताईद में। ऐं कोई पुछा करे त हे मुल्क कंहिंजो आहे, असेंबली में केरु अक्सर वेठा आहिनि, चवंदा मुस्लमान। ऐं हिन खां पुछा कयो नंढे मुस्लमानो क़ुर में अल्लाह ताला छा थो फरमाए सूद जे बारे में? इन खां बाद में पोइ सभिनी गर्दन हेठां। सूद जो 73 नुक़सान आहिनि, व्याज जा 73 नुक़सान आहिनि हदीस जे अंदरि। उन मां जेको घटि में घटि आहे न, जंहिंखे हदीस फोकस कयो आहे उहो कहिड़ो आहे? पंहिंजी माउ सां ज़िना करणु। हा पंहिंजी माउ सां ज़िना करणु। जंहिं मुल्क जे अंदरि पंहिंजी माउ सां ज़िना कई वञे इहो मुल्क तरक़ी कंदो? यार हदीस आहे न, मां भला को पंहिंजी तरफ़ां ॿुधायां थो या? हे हदीस जा अल्फाज़ आहिनि, सूद जा 73 नुक़सान। हिकिड़ो जेको नुक़सानु आहे न, हिकिड़ो जेको अज़ाब आहे न, हिकिड़ो जेको जुर्म आहे न, घटि में घटि उहो पंहिंजी माउ सां ज़िना जो आहे। कोई कंहिं मुल्क जे अंदरि कोई बंदो पंहिंजी माउ सां ज़िना कंदो हुजे, भेण सां ज़िना कंदो हुजे, पाण खे मुस्लमान सॾाए, ऐं इन खां बाद में ॾिसे त वरी असांजो पाकिस्तान तरक़ी कंदो? न कंदो, खसारे में वेंदासीं। भले तव्हांजा जेको न घर सोने ठहियल थी वञनि, तव्हांजा रस्ता चांदी जा ठही वञनि, तव्हांखे कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न हुजे, ख़ुदा त बि तव्हांखे ज़लील कंदो। हा हे अलाह जो वाइदो आहे। जंहिं बि क़ौम अलाह खे छॾियो आहे, अलाह जो क़ुर खे छॾियो आहे, नबी जे तरीक़े खे छॾियो आहे, अलाह ताला हर क़ौम हर वक़्त जे अंदरि अलाह ताला उनखे ज़लील कयो आहे। साहबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़रीब हुया, अलाह जे नबी फरमाए, ए साहबा ईअं न कजो, ए साहबा ईअं न कजो। साहिबनि जो या रसूलल्लाह छा असां न कयूं? अलाह जे नबी फरमाए, ए साहबा यहूदनि वांगुरु न कजो, यहूदनि वांगुरु न कजो। यहूदी छा कंदा हुया? साहिबनि पुछा कयो, डिटेल पुछा कयो, या रसूलल्लाह छा यहूदी छा कंदा हुया? अलाह जे नबी फरमाए, यहूदी ईअं कंदा हुया, क़ौम जे अंदरि माण्हू ॾिसंदा हुया, अगरि को ताक़तवर आहे, अगरि को पैसे वारो आहे, अगरि उन खां को जुर्म सादिर थिए, ख़ामोश थी वेंदा हुया। पैसा वठी करे यार भोतार माण्हू आहे, चुप थी वेंदा हुया, न ॻाल्हाईंदा हुन जे बारे में।
को अहकाम अल्लाह जो न ॿुधाईंदा उन्हनि जे बारे में, ख़ामोशी इख्तियार कंदा हुया। हे उन्हनि जे बारे में हिकिड़ो कानून, हा इन यहूदियुनि वटि अगरि को ग़रीब जो का गुनाह करे उनखे तौरात या मिसाल ॾींदा हुया, उनखे ॿुधाईंदा त अल्लाह हे हुकुम कयो आहे, हे साहब ईअं बिल्कुलु न कजो, अगरि तव्हां कयो न तव्हां में पोइ यहूदियुनि में कंहिं क़िस्म जो कोई फ़र्क़ु न आहे, हरगिज़ ईअं न कजो। असांजो माशूरो ईअं ई आहे, ईअं ई आहे असांजो माशूरो। जेकॾहिं अगरि मां ग़रीब माण्हू अगरि कानून जी ॻाल्हि कंदुमि न, हिकिड़े ॾींहं में मूंखे टंगे वेंदा, हिकिड़े ॾींहं में ग़रीब आहिनि न, मुंहिंजे मथां जाबिर आहिनि न, कानून जी ॻाल्हि कंदुमि त हे शइ पाकिस्तान जे अंदरि नॉट अलाउड आहे, हिनखे अलाउड आहे ई न, हे हराम आहे। शराब असांजे शदाकोट में नाचे, हे नाजाइज़ अमल आहे, हराम अमल आहे। चङा भला जेके मुस्लमान आहिनि न उहे चवंदा मौलवी चुप कर न त उॾी वेंदे। हा मां को भला को गुनाह जी ॻाल्हि थोरी कयमि, भला मां गुनाह जी ॻाल्हि थोरी कयमि, त मां त गुनाह खे रोकण जे बारे में ॻाल्हि थो कयां। चवंदुमि असांजे शहर में शराब न हले। चङा भला असांजा किंग जेके माण्हू जेके ताक़त वारा ऐं फुल पावर वारा चवंदा चुप कर उॾी वेंदे, न त नालो ई तुंहिंजो शहर में न रहंदो। हे अहिड़ा माण्हू, हा जेकॾहिं अगरि कोई असांजो ग़रीब माण्हू, हे कानून ॾिसो हाणे इन हिते हाणे कानून ॾिसिजो, जेकॾहिं असांजो को ग़रीब माण्हू मसो माला में कंहिं सरकारी अॾे ते वेही करे को ॿटालू खपाईंदो न, चङा भला असांजा ऑफिसर, चङा भला मोतबर माण्हू ईंदा, अड़े गैर सरकारी कम ते बीठो आहे, अड़े बेशरमो तव्हांखे शर्म नथो अचे, हिते तव्हांखे कानून थो यादि अचे, हुते अल्लाह जा कानून था टुटनि, हुते अल्लाह जो क़ुरान थो जेको आहे पोइ थी वञे, तव्हांजी ॻाल्हि पोइ थी वञे, तव्हांजी ॻाल्हि अॻिते थी थिए, अल्लाह जो कानून जेको अल्लाह जो क़ुरान पोइ थो वञे। हिते तव्हांखे शर्म न आहे, बाक़ी तव्हांखे कानून इन टाइम थो यादि अचे जंहिं टाइम को ग़रीब माण्हू पंहिंजो हिलल वारो रिज़्क़ करे, हिते असांखे कानून ॿुधाईंदा। चङा भला इहे जीअं जो मुस्लमान मरंदा न, इन्हनि जी जेकी ज़िल्लत ऐं रुसवाई जेकी क़बर में थींदी न, इहो पंहिंजो अशर क़बर में ॾिसंदा। जेके अमीर जे लाइ कंहिं क़िस्म जो कोई कानून न आहे, ग़रीब जे लाइ हज़ारे कानून आहिनि। हे सेम टू सेम उहो ई तरीक़ो आहे, उहो ई कल्चर आहे जेको 1400 साल पहिरियां यहूदी जेको ख़ुदि लॉन्च कंदा हुया, यहूदियुनि जा आलिम ख़ुदि लॉन्च कंदा हुया। अमीर जे लाइ फैलाइणो कानून, ग़रीब जे लाइ फैलाइणो कानून, हे ईअं ई आहे साईं। ऐं असांजे पाकिस्तान ख़ासि करे सिंध जे अंदरि वरी अमुन बि कहिड़े क़िस्म जो आहे, अमुन बि कहिड़े क़िस्म जो आहे। सिंध खां भलो जेको आहे न पावरफुल ताक़त वारो कानून अमेरिका जो आहे। अमेरिका ईसाइन यहूदीन, हा ईसाइन यहूदीन, सिंध खां भलो उन्हनि जो निज़ाम आहे। हा मरंदा उन्हनि जे लाइ जनम आहे, उन्हनि जे लाइ उहो अज़ाब आहे, बाक़ी हिन टाइम तव्हांजे सिंध खां कानून अमेरिका वारनि जो, फ्रांस वारनि जो, यहूदियुनि जो, पंहिंजे मुल्की एतबार सां, महलनि जे एतबार सां उन्हनि जो जेको तव्हां सिंध खां मज़बूत कानून आहे। उन यहूदियुनि जा ॿार ईअं ज़लील न आहिनि थींदा जीअं तव्हां सिंधियुनि जा ॿार ज़लील थींदा आहिनि। अमेरिका जे अंदरि कुतो मरे बंदो जेल जे अंदरि हलियो वेंदो, साल 1.5 साल सज़ाए। कुते खे जेकॾहिं टकर लॻो मरी वियो ऐं माज़रत कंदो, मालिक चए थो ठीकु आहे, न त अंदरि जेल में 8 महीना 10 महीना कुते मरण जो। ऐं जेकॾहिं कुते खे ख़तरनाक क़िस्म जो हासकारी मारियो अथव, इन बंदे खे बि ख़तरनाक सज़ा ॾींदा, ठाऊ को कुटको ॾींदा, वॾा मोचड़ा हणंदा। हे अमेरिका सिंध जे अंदरि मौलवियुनि खे क़तल कयो, ॿारनि खे मारियो, औरतुनि खे क़तल कयो, नौजवाननि खे क़तल कयो, ईअं सम्झो कुतो मरी वियो। हा हा कुतो मरी वियो। हे अल्फाज़ जेको न, हे मां इन जे करे तवाई वारा ॻाल्हायां थो ऐं ठोस ॻाल्हायां थो त कानून कंहिं क़िस्म जो न आहे, इंसान खे एतिरी बि वैल्यू न आहे। ॼण इंसान को हिते मोह ई न आहे, ॼण इंसान जो को क़तल थियो ई न आहे, ईअं सम्झो को कुतो ॿिलो मरी वियो आहे।
जीअं को मस्तूरी महिल में कुते खे टकर लॻो त कुते खे खणी करे तव्हां साइड ते रखंदव। सिंध जे अंदरि जेकॾहिं कोई मोज़ माण्हू मरियो, को चङो भलो मरियो, कानून कंहिं क़िस्म जो न आहे, ईअं सम्झो माज़रत सां अल्फाज़ मां सख़्तु ॻाल्हायां थो, ईअं सम्झो कुतो को ॿिलियो मरियो, बसि कुतो ऐं ॿिलियो मिलियो। दावा इस्लामी कंट्री। हा, हिते जेको आहे न ला इलाहा इल्लल्लाह जी बुनियाद ते कमु हलंदा आहिनि, कुझु बि नथो हले। ऐं ॻाल्हि मां क्लियर करणु चाहियां थो, कुझु बि नथो हले। उन वटि अंग्रेज़नि वटि जेको कानून आहे, ज़ालिम आहिनि, यहूदी ज़ालिम आहिनि, पर उहो ज़ुल्म जेको कंदा आहिनि न, उहो तव्हां मुस्लमाननि जे मथां कंदा। यहूदीनि जी खोपड़ी ख़राबु न थी आहे, पंहिंजे यहूदीनि खे मारनि। उन्हनि में बि नॉर्मल दुश्मनियूं थी सघनि थियूं, थोरो घणो क़तल हुन खां बि थींदा, पर जीअं जेको हिते लॻो पियो आहे न सिस्टम, जीअं हिते असर लॻो पियो आहे न, इहो हुते न आहे। ऐं हाणे कल्ह यार हिकिड़ो वीडियो थी आहे त मासूम हिकिड़ो ॿार आहे जेको आहे सिर्फ़ु जेको घणनि 5 सालनि जो, हे असांजा गैरती जेको आहे कचे जा धाड़ियल वॾा गैरती आहिनि, वॾा ख़ानदानी क़िस्म जा गैरती आहिनि। हाणे हली करे हिन खां कमु ई कुल इहो थियो आहे, 5 सालनि जे ॿार खे खणी करे ज़ंजीर माण्हू खे टंगे करे ऐं चवंदा हाणे जेको आहे पैसा ॾियो। जेकॾहिं अगरि इहे मुस्लमान आहिनि, इहे मुस्लमान ॿुधायां थो, जेकॾहिं अगरि तव्हां गैर मुस्लिम आहियो न, पोइ कोई इशू न आहे, पोइ ठीकु आहे, तव्हांखे हक़ आहे, कयो भले। जेकॾहिं अगरि मुस्लमान आहियो न, मुस्लमान आहियो न, त तव्हां जेको मरंदो ऐं आख़िरत में जेको तव्हांजो हशर थींदो न, उहो अलाह खे ई सिर्फ़ु इल्मु आहे। इस्लामी कानून न आहे न, हुजे मुस्लमान ऐं वरी कम अहिड़ा करे। तव्हां खां थो पुछा कयां, इन ॻाल्हि खे ॾिसी करे हिंदू ऐं गैर मुस्लिम ऐं यहूदी इस्लाम में दाख़िल थींदो? हो चवंदा पहिरियों जेको असांजो मज़हब आहे उहो बहितर आहे। इस्लाम खे अक्सर जेको बदनाम कयो आहे न, मुस्लमाननि कयो आहे, चंद पैसे जे ख़ातिर, चंद पैसनि जे करे मुस्लमान जी इज़त में हथ बि विधऊं, मुस्लमान खे क़तल बि कयूं, मुस्लमान जी न्याणी में त कहिड़े क़िस्म जो ईमान आहे इहो, कहिड़े क़िस्म जो पोइ तव्हां कलमो था भरियो। पर अल्लाह जी पकड़ जेका उहो वठी सघंदा। हा, अल्लाह ताला डर ॾींदो आहे, अल्लाह ताला पहिरियों बि डर ॾिनी आहे न, अल्लाह ताला फिरौन खे डर ॾिनी, नमरूद खे अल्लाह ताला डर ॾिनी, अबू जेल खे अल्लाह ताला डर ॾिनी, अबू लहब खे। पर अल्लाह ताला फरमायो रसी जेकी आहे न मुंहिंजी थोरो डिघी आहे, पर इन खां बाद में जॾहिं मुंहिंजो रिएक्शन थींदो आहे न, पोइ ख़तरनाक थींदो आहे, पोइ जेको आहे उहो ख़तरनाक थींदो आहे। त हे असांजो यकीन कयो रहण जे क़ाबिल हाणे रहियो ई न आहे इलाइक़ो असांजो। मुंहिंजी पंहिंजी मां चवंदो यकीन कयो वुसत न आहे, ताक़त न आहे, ताक़त न आहे, न त मां कॾो हिन मुल्क खां मां निकिरी वञा ॿाहिरि। यार जिते सुकून न हुजे, जिते औलाद जी हिफ़ाज़त न हुजे, जिते कंहिं क़िस्म जो अमुन न हुजे, जिते औरतुनि जी इज़त हिफ़ाज़त में न हुजे, माण्हुनि जो दिमाग़ खोपड़ी ख़राब थी अचे थो हिते रहां। जेकॾहिं अगरि मूंखे वुसत हुजे, मां कॾो पाकिस्तान जी सिंध इलाइक़े खां कॾो को मां निकिरी वञा, पर एतिरी जेको वुसत न आहे। हिकु चाहे 50 साल उमिरि, उन में बि इहे टेंशन जेको बंदो जेको पंहिंजी खोपड़ी में खणी, त हे सॼो जेको कंट्रोल आहे न, हे हुकूमत जे हथ में आहे। हा, हुकूमत या हुकूमत वारा ख़ुदि इहे आहिनि, पाण आहिनि, ख़ुदि इहे पाण आहिनि जेके इहो कमु कराइनि था, इन ते कंट्रोल नथा कराइनि। बसि अल्लाह ताला खां इहा ई दुआ आहे त अल्लाह ताला जेके दुनिया जे अंदरि चंद ॾींहं आहिनि, अल्लाह ताला हू अमन वारा गुज़ारी, ऐं अहिड़े फासिक ऐं फाजिर ऐं ज़ालिम बंदनि खे अल्लाह ताला बुरी मौत ॾे, जीअं इंसाननि खे हज़ार टेंशन ॾेई करे उनजी ज़िंदगी जेको आहे तबाह कई आहे। ऐं यकीन तौर ते अल्लाह ताला ज़ालिम खे जेको डर ॾींदो आहे न, उहो नॉर्मल डर आहे, बाक़ी उनजो हशर जेको थींदो आहे वॾो ख़राबु थींदो आहे। हा, जीअं अबू जेल जो हशर वॾो ख़राबु थियो, अबू लहब जो जेको हशर वॾो ख़राबु थियो, त हे ज़ालिम जंहिंजे खोपड़ी में जेके धाड़ियल आहिनि, खोपड़ी में हवा आहे न, जेके चवंदा असां घणो कुझु करे सघूं था, कुझु न करे सघंदव। हा, मौत बि ॾिसो तव्हांखे ज़िलत वारी थी अचे, ख़ुदा तव्हांखे ज़लील करे थो मारे, जेको तव्हां इंसाननि खे टेंशन में विधो आहे। ऐं इस्लाम में हुकुम बि इहो आहे, धाड़े ॾिसो, धाड़ो हणंदे ॾिसो था न, इस्लाम हुकुम ॾिनो मारे छॾियो हिनखे। जेको बंदो 1000 माण्हुनि खे टेंशन में थो ॾे न, हिकिड़ो बंदो वञे 1000 माण्हुनि जो टेंशन लहे, 1000 माण्हुनि जो खोपड़ी जो टेंशन लहे। हिकिड़ो बंदो जेकॾहिं नासूर थियो न इलाइक़े जे अंदरि, हिकिड़े बंदे खे उड़ाए छॾियो, हिकिड़े बंदे खे उड़ाए छॾियो, ताकी 1000 माण्हू पोइ अमुन में रहनि। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे, पूरी उम्मत खे इस्लाम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, तमामु वॾे कबी फेल खां, ज़ुल्म खां
अल्लाह ताला तमामु उम्मत मुसलमान खे रोके। पाणी भरे अचो। साईं मैयत ते पार कढी रोअण कीअं आहे? साईं मैयत ते पार कढी रोअण इस्लाम जो कमु न आहे, नाजाइज़ ऐं हराम अमल आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे, सख़्ती सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे त माण्हू कोई मरी वञे, कंहिंजो इंतकाल थी वञे, वाले साहिब जो इंतकाल थी वियो आहे, माउ मरी वई आहे, भाउ इंतकाल करे वियो आहे, हा उन सां जेकी मोहबत आहे, मोहबत जे ख़ातिर जेके अखियुनि मां लुड़क वहनि था न, उहे इंसान जे कंट्रोल में न आहिनि। कंट्रोल में आहिनि साईं? यार गम हिकिड़ो पहुचंदो आहे, ख़तरनाक हिकिड़ो गम पहुचंदो आहे त इंसान जा अखियुनि मां जेके ॻोढ़ा वहंदा आहिनि न, त उनजे मथां शरीयत कंहिं क़िस्म जो कोई लेबल न लॻायो आहे, छाजे करे उहे इंसान जे कंट्रोल में हूंदा ई न आहिनि। अबो मरी वञे त अचानक जेको आहे रोअण जी कैफ़ियत थींदी आहे न, उनखे बंदो रोके न आहे सघंदो। हा इस्लाम अची करे रोकियो, उन रोअण खां इस्लाम मना कयो आहे जो पार कढी करे रोअणु वॾे हिकिड़े आवाज़ में, जीअं असांजे ॻोठनि जे इलाइक़नि जे अंदरि पोड़ियूं रोअंदियूं आहिनि। हा पोड़ियूं रोअंदियूं आहिनि त हालांकि ख़बर ई उन पोड़ी खे ख़बर बि न हूंदी त हे बंदो जेको मरियो आहे न, हे आहे केरु। पोइ तमामु वॾे आवाज़ में उनजो नालो खणी करे ऐं जेको आहे रोअणु शुरू थींदो आहे। बाज़ मर्दनि में बि आदत आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन फेल जे करे मैयत खे तकलीफ़ थींदी आहे, इहो पार कढी करे रो न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी न्याणी हुई, अल्लाह जे नबी खे कंहिं साहिब इतला ॿुधाई या रसूल तव्हांजी जेकी न्याणी आहे उनजो पुटु जेको आहे न आख़िरी कशमकश में लॻो पियो आहे ऐं तव्हांजी न्याणी तव्हांखे घुरायो आहे। अल्लाह जे नबी फौरी तौर ओॾे विया ऐं जीअं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुता न त अल्लाह जे नबी जो यानी ईअं सम्झो न्याणी जो पुटु उनखे गोद में खयूं। अल्लाह जे नबी हे बीबी फातिमा खां अलावा ॿी न्याणी हुई, गोद में खयूं त हुनजा आख़िरी पसस हुया त हली करे उहो पसस उहो साह जेको आहे न उहो बंदि थी वियो। हालांकि चइनि 5 महीननि जो हुयो त पोइ अहिड़ी तरह साहिबनि चयो त अल्लाह जे नबी खे असां ॾिठोसीं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे गोद मुबारक जे अंदरि खणी करे पोइ अल्लाह जे नबी रुना, अल्लाह जे नबी रुना। असां हैरान थी विया थिए यार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे नबी पाण रोकींदा आहिनि रोअण खां ऐं अॼु ख़ुदि अल्लाह जे नबी पाण रुना आहिनि। अहिड़ी तरह पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़िदमत में अर्ज़ु कयो या रसूलल्लाह तव्हां त रोअण खां रोकींदा आहियो? अल्लाह जे नबी फरमायो मां रोकियो आहे जज़ फज़ खां, तमामु वॾा पार कढी करे पाण खे पिटणु, पंहिंजे गिरेबान फाड़णु, वॾियूं वॾियूं दाऊं जेको आहे जहलत वारियूं करणु, मां अल्लाह जे नबी फरमायो मां इन खां रोकियो आहे। बाक़ी अल्लाह जे नबी फरमायो हे इंसान जे कंट्रोल में न आहे, हे हिकिड़ी मोहबत जी अलामत थींदी आहे, औलाद सां मोहबत जी अलामत आहे, पीउ सां मोहबत जी अलामत आहे, पीउ खे पुट सां मोहबत जी अलामत आहे, त इहो बंदे जे हथ में आहे ई न। इहे जेकॾहिं रोअणु अचे थो इन जे मथां कोई बि हर्ज न आहे। बाक़ी इस्लाम जेको रोकियो आहे पार कढी रोअण खां रोकियो आहे, छॾे करे नबी सल्लल्लाहु अलैहि ज़माने खां पहिरियां जेके अरब हुया न, अरबनि में कोई मर्द मरंदो हुयो या औरत मरंदी न त औरतूं घुराईंदा हुआ पैसनि ते। अरब जहलत जे ज़माने में त पैसनि ते घुराइण खे पैसा 2-3 रुपया ॾेई करे पोइ हुनखे चवंदा हाणे असांजी मैयत ते रो, त औरतूं वॾी आवाज़ में रोअंदियूं हुयूं ऐं यानी रोअण खे फ़ख़ुरु सम्झो वेंदो हुयो। हाणे बि असांजा तमामु वॾा नादान मुस्लमान कोई जेकॾहिं पुटु पीउ मरी वियो आहे उन ते रोअंदो न सभु माइटुनि खे तानो ॾींदा, अड़े हे ॾिस हे पीउ जे मरण ते रुनो न आहे, हिन ज़ालिम खे पीउ सां मोहबत न आहे। अड़े ज़ालिमो शरीयत ते हिन अमल कयो आहे, छा पीउ मरी वियो त पोइ पाण खे मुंहं में चंबा हाणे? ॾिसो बाज़ माण्हू न बि रोंदा आहिनि न, घणनि जेको आहे पुटनि जी दिलि सख़्त बि हूंदी आहे, सिर्फ़ु उनखे दिलि में जो ग़म हूंदो आहे न उहो दिलि वारो ग़म ॿाहिरि न निकिरंदो। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखे छॾियो त हे जेको इंसान जी रोअण जी जेकी कैटेगरी आहे न, जंहिंखे थोरो सदमो पहुचंदो न त उहो तकड़ि में रोई पवंदो, अञा ज़्यादा सदमो पहुतुसि न त रोअंदो थोरो देरि सां। जंहिं बंदे खे घणो सदमो पहुचंदो आहे उहो रोअंदो न आहे, जंहिं बंदे खे ज़्यादा सदमो पहुचंदो आहे न त अखियुनि मां पाणी न आहे वहंदो, उनजी दिलि मां पाणी वहंदो आहे। पोइ त इहे असां जेके हुकुम था लॻूं न यार पीउ जे मरण ते या माउ जे मरण ते या भाउ जे मरण ते रोए नथो, त हे तानो ॾियणु बिल्कुलु ग़लति अमल आहे। कोई बि साथी कंहिंखे अहिड़ो तानो न ॾे, हे इस्लाम जे बिल्कुलु ख़िलाफ़ु अमल आहे। साईं अशा जी नमाज़ खां बाद में कुझु माण्हू वितर नमाज़ खे तरजीह नथा ॾियनि, छा उनजो पढ़णु लाज़मी या ज़रूरी आहे? ईशा नमाज़ खां बाद में वितर नमाज़ लाज़मी आहे, ईअं सम्झो फ़र्ज़ु जेतिरो वेलो थी रखे। तमामु असांजा नौजवान
जेकी इशा जो फ़र्ज़ सिर्फ़ु पढ़ी करे इन खां बाद में निकिता वेंदा आहिनि। हालांकि वितर नमाज़ न पढ़ण ते बंदे खे गुनाह मिलंदो। वितर नमाज़ एतिरो वैल्यू रखे जीअं फ़र्ज़ु आहे। ॾिसो वाजिबात आहिनि, यानी फ़र्ज़ जे वाजिबात उन अमल खे चइबो आहे जेको फ़र्ज़ जे बिल्कुलु हेतिरो क़रीब हुजे। हे फ़र्ज़ु आहे, हेतिरो हिन जे क़रीब आहे। बाक़ी सुनत जेकी आहे उनजी का इजाज़त आहे। हिकु सुनत आहे गैर मुक़िद, उनखे छॾण में कोई टेंशन न आहे, पढ़ंदव सवाबु ज़्यादा आहे, न पढ़ण में कोई वईद न आहे। ॿी सुनत हूंदी आहे सुनत मुक़िद आहे, जीअं फजर जूं 2 रकातूं सुनत, जीअं ज़ोर जूं 4 रकातूं सुनत पहिरियों, बाद वारियूं 2 सुनत, मगरिब जूं 2 सुनत, इशा जूं 2 सुनत। हाणे इहे जेके सुनतूं आहिनि हे मुक़िद आहिनि। इनखे छॾण जे करे क़यामत ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾोरापो हिन बंदे खे ॾींदो। चाहे इहे अहिड़ियूं सुनतूं जंहिंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पूरी ज़िंदगी अंदरि छॾियो ई न आहे। बाक़ी वितर नमाज़ जेके साथी आहिनि न, ईशा नमाज़ पढ़ी करे पोइ वितर नथा पढ़नि, ऐं ग़लति अमल कनि, गुनाहगार थींदा वितर न पढ़ण जे करे। वितर नमाज़ लाज़मी बनायो। यार छा टाइम थो लॻे, ईशा नमाज़ जो 4 फ़र्ज़ था पढ़ो न, इन खां बाद में 2 सुनत पढ़ो ऐं 3 वितर पढ़ो, 6 मिंट लॻंदा कुल टोटली। पोइ वञी करे हाणे वञी करे 12 बजे ताईं वञी वियो पंहिंजे कारोबार ते। पर इहे जेको न 5-10 मिंट जेके न उहो मस्जिद में अचो बि था, ईशा जो फ़र्ज़ु कढी टाइम कढी करे न, त वितर जेको आहे लाज़मी पढ़ो। साईं कंहिं मर्द पंहिंजी घरवारी खे 3 मरतबा तलाक ॾिनी, उन औरत खे रुजू करण जे लाइ छा उन सां ॿीहर निकाह करे सघे थो या न? न साईं, इहा ग़लति अमल आहे। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो ऐं ईअं सम्झो पंहिंजे ज़हननि जे अंदरि विहारियो, कंहिं बि बंदे पंहिंजी घरवारी खे 3 मरतबा तलाक ॾिनी, हाणे इन 3 मरतबनि तलाक में इहा औरत हिनजी क्लियर आहे, यानी हाणे इहे फ़ारिग़ थी वई। हाणे हिन सां कंहिं क़िस्म जो कोई बि तालुक़ हिन मर्द जो न आहे। इहा औरत हाणे हिन जे लाइ ईअं हराम आहे जीअं मुस्तमाला वारियूं दुनिया वारियूं सभु औरतूं हिन जे मथां हराम आहिनि, ईअं ई हाणे इहा हराम आहे। हाणे हिनजी घरवारी न आहे। हाणे जेकॾहिं अगरि चवे थो मां हिन पंहिंजी घरवारी खे वापसि करणु चाहियां थो ऐं चवे त बसि हाणे निकाह पढ़ायां मौलवी साहिब खे वठी अचां, न सर हे निकाह न थींदो। औलत घरवारी खे तलाक ॾेई करे फ़ारिग़ कयो आहे, हाणे कोई बंदो चए त हाणे इतां ई मां हिनखे मोटायां, इहा घरवारी ईअं न मोटंदी। इनखे मोटाइण जो लाइ हिकिड़ो क़ुरान हकीम ॿियो हिकिड़ो उसूल बयानु कयो आहे, उहो उसूल ॿुधो। क़ुरान हकीम में अलाह ताला सूरत बकरा जे अंदरि आयत नंबर 230 यानी 230 अलाह ताला फरमायो फ़इन तल्लक़हा फला तहिल्लु लहू मिन बादि हत्ता तनकिहा ज़ौजन ग़ैरहू फ़इन तल्लक़हा फला जुनाहा अलैहिमा अन यतराजआ इन ज़न्ना अन युकीमा हुदूद अल्लाह। हाणे तर्जुमो ॿुधिजो। अलाह ताला फरमायो जेकॾहिं पंहिंजी घरवारी खे तव्हां तलाक ॾिनी आहे ऐं उनखे क्लियर कयो अथव, फ़ारिग़ कयो अथव, फला तहिल्लु लहू, हाणे तव्हांजे लाइ कंहिं क़िस्म जी औरत हलाल न आहे। पर हाणे जेकॾहिं अगरि उनखे रुजू करणु चाहियो था, मिन बादि हत्ता तनकिहा ज़ौजन ग़ैरहू, जेकॾहिं अगरि हाणे चओ था यार इन घरवारी खे मां पंहिंजी वापसि करणु चाहियां थो, त क़ुर जो हुकुम ॿुधो। क़ुर चवे थो त इहा औरत वञी करे ॿिए सां निकाह कंदी, हत्ता तनकिहा ज़ौजन ग़ैरहू, इहा औरत वञी करे ॿिए कंहिं सां निकाह कंदी, उहो जेको आहे सोबत कंदो। फ़इन तल्लक़हा, पोइ उहो मर्द जंहिंसां निकाह कयो अथई उहो पाण चवे त मां हिनखे तलाक ॾियां थो, या उहो मरी वञे, इहा औरत इद्दत गुज़ारींदी। इद्दत खां बाद में फला जुनाहा अलैहिमा अन यतराजआ, कंहिं क़िस्म जो हर्ज न आहे। हाणे ॿई इहे पाण में रुजू थी सघनि था। हाणे ख़ुलासो कलाम इहो आहे, अगरि कंहिं बंदे पंहिंजी घरवारी खे तलाक ॾेई करे फ़ारिग़ कयो आहे, हाणे चए थो फौरी तौरु हिनखे मोटायां, नाजाइज़ हराम अमल आहे, मोटंदी ई न। क़ुर हकीम ॿुधाए थो हाणे इहा इन सूरत में मोटंदी त इहा औरत जेकी आहे न ॿिए हंधि निकाह करे, ॿिए मुड़ुस सां रहे, उन मुड़ुस जो हाणे मां तोखे थो ॾियां तलाक, उन तलाक खां बाद में वरी इहा इद्दत गुज़ारींदी, पोइ पहिरें मुड़ुस वटि अची सघे थी। ऐं जेकॾहिं कंहिं ईअं ई जेको आहे निकाह करे छॾियो आहे, निकाह न थियो आहे, इन औरत सां ज़िना पई हले। बहरहाल माशरे जे अंदरि वॾा फॉल्ट आहिनि। इद्दत में बि निकाह जेको छिके रखो, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। छाजे करे दीन न आहे न। हिकिड़े मुस्लमान खे सुवान कयल न अचे हिते नमाज़ ते, माज़र सां मां कंहिंखे टारगेट नथो बणायां। ॾिसो असांजी इल्म जे तरफ़ फोकस न हुजण जी इहा ज़ालत आहे न।
जे मुसलमान खे नमाज़ जे अंदरि सिर्फ़ु सना न अचे, सूरत फ़ातिह न अचे, हा साईं, ऐं कुल औज़ु बिरब्बिल फलक न अचे, अत्तहियात न अचे, दुरूद शरीफ़ न अचे, जे मुसलमान खे इहा नमाज़ नथी अचे, हाणे हिन मुसलमान खे छा ख़बर पवंदी? हाणे जेकॾहिं कोई मौलवी चवंदो न इहा औरत वञे ॿिए हंधि निकाह करे, इन खां बाद में तुंहिंजे निकाह में अचे, चवंदो यार मौलवी जी खोपड़ी ख़राबु थी आहे। छा आहे? मौलवी जी खोपड़ी ख़राबु। सर मौलवी जी खोपड़ी ख़राबु न आहे, खोपड़ी तुंहिंजी ख़राबु आहे। हा हा, कंहिंखे का ॻाल्हि ॾुखी थी लॻी अची वञे न साईं, हे त अॼु मौलवी साहिबु ॻाल्हि वधारे करे वियो न साईं, तव्हां में जेको फॉल्ट आहे न इहो फॉल्ट बयानु कयो आहे सर, इहो मां फॉल्ट बयानु कयो आहे न, इहो फॉल्ट तव्हांजी ईअं सम्झो तव्हांजी दिलि खे चीरे वियो आहे। पोइ हाणे ॻाल्हि ॿार वञी करे साईं यार कहिड़ी ॻाल्हि थो करे, साईं ॻाल्हि कई आहे क़ुर जे मुआफ़िक़, हदीस जे मुआफ़िक़। हा, इहा ॻाल्हि सम्झ में असांखे खोपड़ी में नथी अचे न, इन करे पोइ मौलवी साहिब मथां एतिराज़। मां बयानु कंदुमि न, चवंदुमि शराब हराम आहे, ग़लति आहे, नाजाइज़ आहे, अल्लाह जी लानत मथां वसंदी आहे। कोई बि जेकॾहिं मजमे में शराब जे अंदरि वेठो न, शराब पीअंदो आहे पर मजमे में वेठो न, ॿाहिरि वेंदो यार साईं जी खोपड़ी ख़राबु थी आहे, साईं जी खोपड़ी ख़राबु, छाजे करे? साईं जी खोपड़ी इन करे ख़राबु थी आहे, तोमें जेको फॉल्ट हो साईं उहो बयानु कयो आहे। हा हा, अगरि मां जुआ जे टॉपिक ते अचां, यार जुआ हे आहे, ख़ुदा जी लानत वसंदी आहे, अल्लाह न करे कोई बंदो वेठो हूंदो न, वरी ॿार वञी करे यार साईं कोन तकलीफ़ आंदी न पई, कहिड़ी ॻाल्हि कनि त पहिरियों जुआ ते टॉपिक। सर इहो जेको तोमें फॉल्ट आहे न, इन फॉल्ट खे मां बयानु कयो आहे। हा, इहा ॻाल्हि तोखे इन जे करे न आहे वणी। सर जेको बि गुनाह आहे न, मां नसीहत कयां थो नौजवान जो, मुंहिंजा भाइर जो, मुंहिंजी का तव्हां सां ज़ाती दुश्मनी न आहे, हिन मेंबर ते वेठो आहे, कॾहिं बि कंहिंजे लाइ बुरो न सोचियो आहे, कंहिं सां का ज़ाती दुश्मनी जो इरादो कोन सोचियो आहे। बाक़ी जेको कुझु तव्हांखे वाइज़ो नसीहत कयूं था इहो इन करे ताकी असां मां फॉल्ट निकिरी वञनि, वॾा जो क़ाबिल एतिराम जो। बाक़ी हे जेके फॉल्ट ॿुधायूं था न, बाक़ी हे जेके फॉल्ट ॿुधाईंदो उहो इन करे ॿुधायूं था त इहो मसइलो असां में आहे, इहो फॉल्ट असां में आहे। जेसि ताईं कंहिं फॉल्ट खे बयानु न कंदासीं न त मुआशरे मां उहो फॉल्ट बिल्कुलु न निकिरंदो। क़ुर पाक आहे न, सही ॻाल्हायो थोरो, क़ुर पाक आहे, अलाह जो किताबु आहे, इन क़ुर जे अंदरि ज़िना जा अल्फाज़ लिखियल आहिनि। क़ुर पाक आहे, इन क़ुर जे अंदरि शराब जो टॉपिक हले थो। हा साईं, क़ुर पाक आहे, इन जे अंदरि जुआ जो बि टॉपिक आहे। यानी छा हुयो? क़ौम जे अंदरि फॉल्ट हुयो, क़ौम जे अंदरि फॉल्ट हुयो, इहो फॉल्ट हुयो, ख़ुदा इन फॉल्ट खे बयानु कयो आहे। अल्लाह इन फॉल्ट खे बयानु करे इंसाननि खे पाक करणु चाहे पियो, ऐं उहो ख़ुदा जो क़ुर जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में अल्लाह जे नबी ख़ुदि बयानु कनि पिया, इन खां बाद में सहाबा बयानु कनि पिया, हली करे हिन 1400 साल खां बाद में अल्लाह ताला लाइक़ु न हुयोसीं हिन कम जे, अल्लाह ताला इहो कमु असां गॾु वठी। मां चवां थो कोई बि गुनाह आहे न, गुनाह खे गुनाह तस्लीम कयो, गुनाह खे गुनाह जे मुस्लमान तस्लीम कयो न, यकीन कयो गुनाह तव्हां खां निकिरी वेंदो, गुनाह तव्हांजी ज़िंदगी खां निकिरी वेंदो। जे मुस्लमान गुनाह खे गुनाह तस्लीम न कयो न, चवंदो मुला जेको पंहिंजा हवालो थो करे, पंहिंजे तरफ़ां ॿुधाए थो, यकीन कयो इन जो ख़ात्मो बि ईमान ते पोइ न थींदो। हिकिड़ो बंदो गुनाह खे गुनाह सम्झंदो ई न त पोइ छा कंदो? इहो तौबा कंदो? इहो तौबा बिल्कुलु न कंदो। गुनाह आहे, शराब जो फॉल्ट आहे, अल्लाह माफ़ करे ज़िना जो फॉल्ट आहे, जुआ जो फॉल्ट आहे, जेको बि फॉल्ट आहे, बंदो चवे त यार हे जेको फेल आहे न, हे बुरो फेल आहे, कबी फेल आहे, अल्लाह नाराज़ थींदो आहे, अल्लाह करे इन फेल खां मुंहिंजी जान छुटे, ऐं अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾींदो इहो फेल निकिरी वेंदो। बाक़ी चवनि न साईं इहो गुनाह आहे ई न, हे को ताश करण को गुनाह आहे, हे 100 शर्त करणु हे को गुनाह आहे, इहो बंदो वॾे गुनाहनि ते चढ़ी वेंदो, पर इनखे तौबा जी तौफ़ीक़ बि न मिलंदी। साईं जनाबत जी हालत में मानी खाइणु ऐं पाणी पीअणु ऐं सुम्हणु कीअं आहे? टई कमु करे सघो था। कंहिं बंदे घरवारी सां सोबत कई, राति जो टाइम न मिलियो, उन टाइम गुस्ल जो जाइज़ अमल आहे, राति जो सुम्ही पोइ सुबुह सां जीअं अथव मानी तयारु आहे, नाश्ते जी पाणी पियो आहे, उन लॻी आहे, ऐं अहिड़ी तरह मानी बि तयारु आहे, हथ जेको आहे धोई करे चङी तरह हथनि खे धोई करे जनाबत जी हालत में मानी खाई सघो था, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। हा, इन जनाबत जी हालत में पाणी बि पी सघो था, सुम्ही बि सघो था, हे तमामु अहादीस खां साबित आहे। जुनबी जेको बंदो आहे, जुनबी यानी घरवारे सां सोबत खां बाद में बंदो जेको नापाक थींदो आहे न, इन हालत में सुम्ही बि सघे थो, मानी खाई बि सघे थो, पाणी पी बि सघे थो, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे, टोटरी न थिए। हा, हफ़्तो तड़ में हुजे,
हाँ साईं, हफ़्तो हफ़्तो जेको तड़े मुंहिंजे 3 ॾींहं इन में वरी नहुसत आई आहे। घर जे अंदरि बरकत ख़तमु, कारोबार जे अंदरि बरकत ख़तमु, घर वारे सां सोबत करण खां बहितर तरीक़ो आहे सुबुह सां जेको माण्हू फजर जे टाइम गुसुल करे निमाज़ ते अचे। जेकॾहिं सफ़ा हिकिड़ो टोटी नमाज़ बि नथो पढ़े न, सुबुह सां कारोबार ते वञण खां पहिरियां जेको आहे न गुसुल करे पोइ कारोबार ते वञे, अल्हम्दुलिल्लाह बरकत पवंदसि। साईं, जोगी खे हथु ॾेखारणु कीअं आहे? तमामु औरतूं ऐं मर्द ॾेखारींदा आहिनि। जोगी खे हथु ॾेखारण वारा जेके बि बंदा मर्द आहिनि औरतूं आहिनि सभु जाइल आहिनि ऐं जोगी 1 नंबर जा ठग आहिनि, 1 नंबर जा ठग आहिनि। ॻाल्हि कहिड़ी कंदा? असांजा नौजवान गरी सादा आहिनि, खे तारीफ़ ज़रूरु खपे। हे जोगी खे साईं हथु ॾेखारीनि, जोगी हीअं हथु करे, यार तूं त वॾो सखी बि आहीं। हाणे तव्हां खां थो पुछां कयां, कोई बंदो चवंदो मां बख़ील आहियां? हा, मसो ई महिल कोई नौजवान चवंदो मां बख़ील आहियां? हा, पोइ वरी यार तूं दोस्ती में ख़र्च बि वॾो कंदो आहे। कोई बंदो चवंदो मां दोस्ती में ख़र्च न कंदो आहियां? तव्हां खां थो पुछां कयां, हर को चवंदो मां दोस्ती में ख़र्च कंदो आहियां? वरी हथु ॾिसी करे यार कंधार माण्हू बि आई। कोई बंदो चवंदो मां बुज़दिल आहियां? हा, वरी हथु ॾिसी करे हा यार तूं बि हिकिड़े जॻह ते इरादो करे वेठो आहे पर तुंहिंजो कमु थिए नथो, पासी पियो हाणे ॿाहूं ॿधंदुसि। अबा जोगी साहिबु हाणे घणा ॾींहं हो चवंदो यार हाणे ॿियो ढारे हणण जे लाइ 400 ॿिया बि तोखे ॾियणा पवंदा, ॿिया ढारा हणण जे लाइ 400 तोखे ॿिया बि। अबा वठि भला, यार कमु तुंहिंजो थियण जे क़रीब आहे। हा, कमु थियणु तुंहिंजे क़रीब आहे। हाणे इहे जॾहिं ॻाल्हियूं ॿुधनि था न नौजवान, हो हैरान था थी वञनि। हाणे इहे ॻाल्हियूं त मां बि तव्हांखे ॿुधायमि। हाणे ॾियो मूंखे 4-4, 500 ॾियो। इहे त ॻाल्हि मां बि ॿुधाई आहे न। औरतुनि खे अकुलु खुड़ी में आहे, उहे जेकॾहिं नथियूं सम्झनि उन्हनि खे त हो जोगी जेको आहे न पैसा वॾा लुटे था वञनि। यार तव्हां मर्द जेको होशियारु आहियो, ईअं करियो पैसा। तव्हां खां थो पुछां कयां, इहो जोगी ज़ालिम न नमाज़ पढ़ंदो आहे? आज़िम थो कयो, आज़िम थो कयो। इहो जोगी जेको अचे थो न, इन खां सिर्फ़ु इहो पुछा कयो त यार जोगी साहिबु मूंखे जेको आहे न सिर्फ़ु अलहम्द जेको कंप्लीट ॿुधा, अलहम्द कंप्लीट ॿुधाई न, मां तव्हांखे इजाज़त ॾींदुमि, वञो हथु ॾेखारियो हिनखे। ज़ालिम खे अलहम्द पूरो न ईंदो आहे। सना जेको आहे बिस्मिल्लाह न ईंदसि, क़ुर जी हिकिड़ी आयत न ईंदसि। कमाल कहिड़ा थो करे, तव्हांखे तव्हांजी क़िस्मत ॿुधाई। हे बेवकूफ़ी आहे। हदीस आहे अल्लाह जे नबी जेको हुन मफ़हूम ॿुधायां, जंहिं बि अहिड़े कंहिं बंदे जे मथां यकीन कयो जेको हुनखे पंहिंजी क़िस्मत ॿुधाई, अल्लाह जे नबी फरमायो उन हदीस जो मफ़हूम 40 ॾींहं ताईं उनजी का इबादत क़बूल न आई। हे काॾे असां वञूं पिया? असां मुस्लमान जो अक़ीदो आहे, असां मुस्लमान जो यकीन आहे, नफ़े जो मालिक, नुक़सान जो मालिक। मुंहिंजी ज़िंदगी सुभाणे छा थींदो? सुभाणे मां काॾे वेंदुमि, काथे मां सफ़रु कंदुमि, सुभाणे मूंखे छा रिज़्क़ मिलंदो, सुभाणे बरसाति काथे वसंदी, काथे न वसंदी, औरत ई पेट में छा आहे? अलाह ताला फरमाए सभु शयुनि जो इल्मु मूंखे आहे। हा, सभिनी शयुनि जो इल्मु मूंखे आहे। ऐं जोगी जेकॾहिं एतिरो को करामत हुजे न जोगी में, जेकॾहिं जोगी में एतिरी करामत हुजे न, इन जोगी बेरा टाउन जे अंदरि हाई क्लास जी बिल्डिंग में अंदरि हुजे हा, माण्हू कतार सां अचनि था। एतिरी जेकॾहिं करामत हुजे हा। हिन ज़ालिम में एतिरी करामत आहे जेको मस्तोई महिल में अलीबाद में धिक खाईंदो अचे थो, पाण ज़ोरी दर थो खड़काए ऐं ज़ोरी तव्हांजो हथु तव्हां खां वठे थो। यानी इन मां कम से कम अकुल वारो बंदो इहो अंदाज़ो थो लॻाए सघे थो यार जेको पिने सॼो ॾींहुं, जेको बंदो नमाज़ जी तरफ़ फोकस न आहे, दीन जी तरफ़ फोकस न आहे, हे असांखे छा ॿुधाईंदो? त नौजवान खे नसीहत कयां थो, तमामु अहिड़ी जहालत वारा कमनि खां ऐं तमामु अहिड़े जेके बेवकूफ़ माण्हू तव्हांखे बणाइनि था न, इन खां बचो। अलाह ताला तमामु नौजवान खे नसीहत सम्झ नसीबत फरमाए।